सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जी थिए हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, ॻाल्हि था कनि त कंहिं शहर में हिकिड़ो चोर रहंदो। हिन जो गुज़र सफ़र चोरीअ ते, पर चोर बि अहिड़ो हुयो जो केतिरनि ई शाहूकारनि खे न ग़रीब करे छॾियो, केतिरनि ई ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो। नामी गिरामी चोर। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि हे चोर जेको हुजे सो कंहिं घर में चोरी करण जे ख़्याल सां अंदरि पहुचे। माल जी तलाश कंदे ओचितो हिन जे कननि ते कंहिं औरत जो ॾुखारो आवाज़ कन ते पियो। उन घर में, जंहिं घर में चोरी करण आयो, हेॾे होॾे ॾिठई हिकिड़े कमरे मां आवाज़ पियो आयो। हिन ध्याती पाए ॾिठो त हिकिड़ी औरत हुई। उन निमाज़ पढ़ी ऐं सलाम वराई, दुआ पे घुरी रब जे दरगाह में हथ खणी पई ॿाॾाए त ए रब पाक, मूं गुनहगार ते रहम कर, तुंहिंजे बाज खां सवा को आसरो कोन्हे। चोर जो हिन औरत जा लफ़्ज़ ॿुधा त हिन ख़्यालु कयो त बड़ा हीअ औरत जेका सॼी उमिरि कोटनि में वेठी आहे, हिन कहिड़ा गुनाह कया हूंदा जो ख़ुदा खां पई थी बख़्शाए। हिन महिल आधी राति जो बि रब खां पई थी बख़्शाए, रोई पई थी बख़्शाए। अड़े हेफ़ आहे मुंहिंजे हाल ते, सॼी उमिरि गुनाह कया अथमि, पर कॾहिं बि ख़ुदा खां तौबा करे ख़ुदा खे न ॿारायो। इंसान आहे, अलाह ताला जा रंग आहिनि। ईअं कॾहिं ख़्यालु अची वञे कहिड़ो ज़ालिम हुजे, कहिड़ो बि हरामी हुजे, अलाह ताला जा रंग आहिनि। हिन खे बि जीअं जो औरत खे ॾिठई त हिन जा बि ख़्याल मट थी विया त बिना बराबरि हिन औरत कहिड़ा गुनाह कया आहिनि, गुनाहगार त मां आहियां। इहो सोच ईंदे ई हिनखे ईअं सम्झो ढकर चढ़ी वियो। ॼण चोरीअ जो इरादो ख़तमु कयो। आस्ते आस्ते करे पोइ मोटियो, साॻी तरह वरी उहा भित टपी पंहिंजे घर मोटी आयो। सॼी राति पासा वराईंदे गुज़ारी, निंड न आयो। सुबुह जो उथियो, अलाह तो हार करे ईअं खणी कई मुंहुं। हाणे हिन सोच इहा कई त अहिड़ो को अलाह जो बानो मिले जंहिंखां मां गुनाहनि मां जिंद छॾाइण जी दुआ वठां, को तरीक़ो वठां। हाणे हिन इहा सोच रखी त अहिड़ो को अलाह जो बानो मिले जंहिंजी सोबत में रही या जंहिंखां मां को इहो सबक़ु वठां त मां हिन गुनाह जी ज़िंदगीअ मां पंहिंजो पाण आजो कयां। हलंदो 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 अची हिकिड़े हंधि पहुतो, ॾिसी त हिकिड़ो सुंहारीअ सां हिकिड़ो ख़ुदा जो बंदो जबल जे वट में उते वेठो थो इबादत करे। अलाए छो हिनखे ॼण दिलि खे सट आई त मुंहिंजो कमु थींदो त हितां थी। हे बि चुपड़ी करे अची हुनजे पासे में वेही रहिया। कुझु देरि रखी ऐं जेको दरवेश हुयो हिन खां हाल हवाल वरितई। हे उथियो, हुनजे पेरनि ते हथु रखी हिनखे चई त साईं, मां वॾो गुनाहगार शख़्स आहियां, सॼी उमिरि गुनाहनि में गुज़ारी अथमि, मां हाणे पाण संभालियो आहे, महिरबानी करे मूंखे हिदायत कर, मूंखे का छोटकारे जी वाट ॾिस, मां तौबा कयां। दरवेश ॾिठो, अंदाज़ो लॻाई त सची नियत सां तौबा करे थो। दरवेश जे सहाब आहे, रब जे अॻियां देरि न आहे, रब रहमान रहीम आहे, पर हाणे जेकॾहिं आयो आहे त हाणे हिकिड़ो शर्त अथई, उहो मञिणो पवंदो। 12 महीना मां ॾिसंदुसि त तूं उन ते अमल केतिरो थो करे। जेकॾहिं उन ते पूरो अमल कई त मां वरी तोखे वधीक हिदायत कंदुसि। हिन चयो त साईं, जीअं तव्हां चवंदव मां कंदुसि, बसि दुआ कर त मुंहिंजी हिन गुनाहनि मां जिन छुटे, मुंहिंजो हेॾां को ख़्यालु ई न आहे। दरवेश चयसि बसि अलाह ख़ैरु कंदो, हाणे तूं बसि बा वञ, पर हाणे हीअं करे अॼु खां वठी जेको बि कमु करी न
त उन में कमु करण महिल पंहिंजे दिलि ते हथु रखी ग़रीब गुरबे जो या कंहिंजो बि क़यास कजां। को बि कमु करीं त क़यास ज़रूरु कजां, क़यास सोचे पोइ कमु कजां। बसि हे साल जे लाइ सबक़ु थी वरी मूं वटि अची। चोर दरवेश जी हिदायत पंहिंजे हियांव सां हंडाई, दरवेश खां खे सलाम करे ऐं दरवेश खां मोकिलाए, वरी वापसि थियो। वापसि थियो, आयो घर। सिजु लथो त हिन सोचियो त छो जो सॼी उमिरि हिन कई चोरी, ॿियो त को हिन खे ॾांहुं अचे कोन पियो, हाणे बुख मरंदुसि। चोरी कयां, पर कंहिंजी कयां, हाणे दिलि में सटण लॻो, कंहिंजी कयां, फलाणे जी कयां। अञा इहा सोचे पियो त दरवेश चयोसि त को बि कमु करीं त क़यास ज़रूरु कजां। फलाणे जी कयां, अड़े न यार, इन ग़रीब वटि छा हूंदो, 5-7 हज़ार त मस हूंदसि, जी मां खणांसि त सुबुह जो त वीचारो दाऊं कंदो। न इन जी चोरी न कयां। फलाणे जी कयां, न यार न इन वटि कुझु कोन्हे। इहो सोचींदे फ़ैसिलो कई त बसि चोरी थो कयां बादशाह जो खज़ाना भरियल आहिनि, मां छा खणी सघंदुसि, केतिरो बि खणां बादशाह खे छा थींदो, न बादशाह खे का तकलीफ़ ईंदी, न बादशाह खे को सदमो पहुचंदो। बसि चोरी थो कयां बादशाह। पर यार बादशाह जे महल खे त पहिरो हूंदो आहे, अंदरि कीअं वञे, हल उथियो। केॾीमहिल बादशाह जे महल जे ॿाहिरां आयो, ॾिठईं त बराबरि पहिरो लॻो पियो। बादशाह जे महल जे ॿाहिरां बराबरि पहिरो लॻो पियो, सख़्तु पहिरो लॻो पियो। हिन छा कयो जो तस्बीह खईं, महल जे दरवाज़े ते आयो। हाणे सांझी निमाज़ जी उन महिल अज़ान पई आहे, दर ते चौकीदार बीठा हुजनि। हिन चौकीदार खे चयो त दा शाही दरवाज़े जे अंदरि जेका मस्जिद आहे, मूंखे इजाज़त ॾे त मां निमाज़ पढ़ां। चौकीदार चयो सवाइ इन मस्जिद में बादशाह जा माण्हू जेके आहिनि उहे निमाज़ पढ़ंदा आहिनि, ॿिए कोई आम माण्हू जे लाइ इहा मस्जिद न आहे। पर यार हाणे तूं ॾिसण में बुज़ुर्ग थो अची, निमाज़ जो बि वक़्तु आहे, हाणे निमाज़ लाइ रोकियूं कीअं, हल दा भले निमाज़ पढ़। हुन दर खोलियो, चोर दर खां अंदरि टपी आयो मस्जिद में निमाज़ पढ़ण। आयो ॾिस बादशाह, वज़ीर, अमीर ॿिया सभु निमाज़ में हुया। हे बि उन्हनि सां गॾु सिफ़ में पी रहिया। निमाज़ पूरी थी, आस्ते आस्ते सभु माण्हू निकिरण लॻा। हे तस्बीह खणी हुते वेही पढ़ण लॻो। वरी सोमण जी निमाज़ थी, वरी सभु अची गॾु थिया। सोमण निमाज़ थी, सभु अची गॾु थिया। वरी साॻे नमूने सां निमाज़ पूरी थी, वरी हर को वञण लॻो। हे वरी बि तस्बीह खणी पढ़ण लॻो। हे वेही रही। नेठि किन अमीरनि हिन खे चयो त भाउ हाणे कोट जा दरवाज़ा बंदि थींदा, पोइ निकिरी कोन सघंदे, सो जे निकिरणो अथई त हींअर ई ॿाहिरि निकिरो, दर बंदि थींदा। चोर चवनि त साईं मां परदेसी, मूंखे हिते केर बि कोन सुञाणे। ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजो इहो उसूल आहे त सुबुह खां 2 पहरनि ताईं मां पोरियो कंदो आहियां। सुबुह खां वठी मंझंदि ताईं मां पोरियो कंदो आहियां, पंहिंजो पेट गुज़र कंदो आहियां। पोइ 2 पहरनि खां वठी वरी सुबुह ताईं अलाह साईं जी कंदो आहियां इबादत। सुबुह हाणे हिन महिल केॾे वञा, मूंखे महिरबानी करे इजाज़त ॾियो त राति जा 4 पहर ख़ुदा जे घर में गुज़ारे इबादत कयां, सुबुह जो मां हलियो। अमीरनि ॿुधो, नौकरनि ॿुधो त भेण हाणे अहिड़ो बुज़ुर्ग आहे जेको चए थो त मंझंदि खां पोइ वरी उहो सुबुह ताईं पियो रब जी इबादत कंदो आहियां। वीचारो आहे बि परदेसी, इबादत खां कीअं रोकियोसि, अलाह जे घर में वेठो आहे, तव्हां कीअं कढोसि। इहा ॻाल्हि ठहे कान थी। सो बि वीचारो आहे परदेसी, हलंदा भला तुंहिंजी मर्ज़ी, भले। हिनखे इजाज़त ॾेई सभु पिया हलिया। हाणे हे अकेलो मस्जिद में, चङी राति गुज़री। हाणे कोट जा दरवाज़ा बंदि थी विया, पहिरो बि हाणे हिते हिन अंदाज़ो लॻाए टाइम जो, तस्बीह हिकिड़े पासे रखी। हिन छा कयो, मस्जिद जी नंढी भित हुजे उहा टपे,
महल जे आयो अंगण में, बादशाह जे महल जे अंगण में। हाणे बादशाह जे महल जो जेको मथियों हिसो हुयो उन में वञण जे लाइ ॾाकणियूं, उन वञण जे लाइ ॾाकणियूं। चोर दिलि में ख़्यालु कयो त हाणे बादशाह जो खज़ानो अलाए किथे रखियल आहे। ॾाकणियूं ॿ टे, कहिड़ी ॾाकण ते चढ़ा जो वञी खज़ाने खे पए। हाणे ॿ टे ॾाकणियूं, कहिड़ी ॾाकण ते चढ़ा। नेठि सोचे सोचे विची जेका ॾाकण हुई उन विची ॾाकण ते चढ़, विची ॾाकण ते चढ़ी महल जे मथे सिंगाए। हे जीअं मथे आयो त साम्हूं हिकिड़ो आलीशान कमरो महल में, सिधो उन ॾे रुख कयूं। जीअं आयो कमरे में ॾिसी ॾाढो कमरो सुहिणे नमूने सां, बादशाही कमरा हुया, ॾाढो सुहिणे नमूने जो सिंगारियल हुजे। हिकिड़ो उम्दो गालीचो विछाए पियो, कमरे जे विच में हिकिड़ो आलीशान पलंग हुजे, उन ते ॾाढो हिकिड़ो आलीशान बिस्तरो विछायल हुयो। उन ते हिकिड़ी हसीन शहज़ादी गहरी निंड में सुती पई, पर अहिड़ी निंड में सुती पई जो उन खां जेको चोलो हुयो उहो थोरो चोलो बि ईअं पासीरो थी वियो, लही वियो हुयो। जीअं जो चोर जी हुन ते नज़र पई सुहिणी, वरी हुनजो थोरो चोलो बि लथल हुयो। हीउ ॼण पंहिंजा होश विञाए वेही रहियो। सॼी ॼमार बणा चोरी कई अथमि, पर अहिड़ो तमाशो कॾहिं कोन ॾिठो। हल हाणे छॾ चोरीअ खे, अॼु वेही थो हिन सां कचहरी कया। पोइ जे झलिजी पियुसि ऐं फाई आई त ख़ैरु आहे, बणा अहिड़ो कॾहिं मां ॾिठो ई कोन्हे। इहा ॻाल्हि सोचे पलंग जे वेझो आयो। जीअं वेझो आयो दरवेश जो गुफ़्तो यादि आहे, को बि कमु करी त क्यास कजां। ऐं पंहिंजे अंदर वारे चयसि भणा चोर जा पुट, तूं पंहिंजे नफ़्स जे चवण ते थोरे वक़्त लाइ त खणी ख़ुशि थींदे, पर हिन वीचारीअ तां त सॼी उमिरि बदनामीअ जो टिको ई कोन लहंदो। अड़े तूं मरी वें त परवाह न आहे, पर हिन वीचारी जी हयाती त व्यर्थ थी वेंदी। अंदर वारे जी लानत मलामत ते हिनखे ॼण शहज़ादीअ ते क्यास अची वियो। उन कमरे मां हिन छा कयो, हुनजो चोलो सिधो कई, उन कमरे मां आस्ते आस्ते ॿाहिरि निकितो। उन कमरे जे पासे में वरी ॿी कोठी, हे उन में अंदरि वियो, ॾिसे त कोठीअ जे विच में आज जी हिकिड़ी भली कुर्सी आहे, हिकिड़ी भली कुर्सी ऐं मेज़ पई आहे। उन मेज़ ते हिकिड़ो सोनो ढाकू ताम सां भरियल सोनो ढाकू पियो। इन दिलि में चए त घणा वाह वाह जो कमु, बुख बि सॼे ॾींहं जी, छो न खाई पहिरियों भरियां पेट, ओथो चोरी कया। इहा ॻाल्हि सोचे इहे अची वेठो ॻाल्हि चई, छा कई ढाकू खईं, ढाकूअ जो पुड़ लाथईं, ढाकूअ जो पुड़ लाथईं, बादशाही ताम हुन में हुजे। हिन छा कयो, हिकिड़ो वॾो गिरह ठाहे, गिरह ठाहे ऐं हीअं मथे खईं, मथे खणी वात ते आणे पियो त वरी फ़क़ीर वारी ॻाल्हि यादि अची वियसि, को बि कमु करी त क्यास कजे। दिलि में चई त भणा ही ताम जेको आहे लॻे थो त हिन शहज़ादीअ जो आहे, जेका शहज़ादी सुती पई आहे। बादशाह आहिनि, बादशाही ॿार आहिनि, अंगल आहिनि हिननि जा। हाणे इहे निंड मां जाॻंदी त खाईं, निंड मां जाॻंदी त खाईं। हाणे जेकॾहिं हिन मां इहे खाई छॾियां त इहा वीचारी त बुख मरनि। हाणे हिन बेगाह वक़्तु ॿियो ताम हिन जे लाइ किथां ईंदो। अड़े छॾ, भला असां वरी बुखुनि ते हिरियल आहियूं, हीअ तकलीफ़ में अची वेंदी। हिन इहा सोचे उहो जीअं गिरह ठहियल मथे खणे पियो, वात में पियो हुजे, उहो साॻियो गिरह वरी ढाकूअ में रखी हिन ढाकूअ खे ढकु ॾेई ऐं उथियो कोठीअ खां ॿाहिरि आयो। कोठीअ खां ॿाहिरि आयो, हिते दिलि में चई त भला हे छा, जंहिं कम में तो हथु विझां, हाणे उन में बि त क्यास थिए, मुर्शिद जो हुकुम आहे, जंहिं कम में तो हथु विझां उन में तो क्यास थिए, ऐं ज़ाहिर उन कम खे तूं छॾियां। बसि यार, हाणे चोरी ठहे कान थी, हाणे चोरी ठहे कान थी, बसि छॾे, ग़लति कमु आहे, बसि मोटी वञी तो मस्जिद में वेहां, सुबुह जो बसि हलियो वेंदुसि। बसि हाणे तौबा कयमि, बसि आईंदे जे लाइ मज़दूरी करे पियो पेट पारींदुसि, मां तौबा कई बसि, छो जो जंहिं कम में तो हथु विझां मुर्शिद जो चवणु आहे त उते कजां क्यास। हाणे क्यास थो कयां त कमु करणो कोन थो पए, तंहिंजे करे बसि छॾ चोरीअ खे, पंहिंजो मस्जिद में वेहां, अलाह ख़ैरु करे, सुबुह जो बसि वञी हाणे मज़दूरी कबी, भई चोरीअ खां तौबा कया।
इहो पंहिंजे दिलि में इरादो करे ॾाकण तां लथो, भित टपी आयो मस्जिद में, वरी तस्बी खणी तस्बी पढ़ण लॻो। हे वेठो पियो मस्जिद में तस्बी पढ़े। हेॾां कुझु देरि खां पोइ शहज़ादी सुजाॻ थी, बानीअ खे सॾु कई। बानी आई, शहज़ादी उथी हथ मुंहुं धोई ऐं ताम खाइण जे ख़्याल सां उहो जेको भर वारो कमिरो हुयो उन में आई। भर वारे कमरे में आई, हिन ढाकूअ जो पुड़ लाथो। जीअं जो पुड़ लाथई ॾिसे त ढाकूअ में हिकिड़ो गिरह ठहियो पियो, पर ॾिठई त उन ते थुल्हियुनि आङुरियुनि जा निशान बीठा। जंहिंमां सम्झी वई त हीउ गिरह ठहियलु आहे पर कंहिं औरत जो ठहियलु न आहे, आहे कंहिं मर्द जो, आहे कंहिं मर्द जो। अरे मूं ॿियो ताम, इन में मर्द जो गिरह ठहियलु, इहो कीअं? कावड़ में बानी खे चई त बेमान, हिन ताम सां इहा हरकत कंहिं कई आहे। मूंखे त शक थो पए त हे कंहिं खाधो आहे, उबर कई अथई, या वरी हिन में को ज़हर मिलियल आहे। तूं वञी सुम्ही पई, जे सुम्ही न हा त हीअं थिए हा। हाणे मां छा खावां? कावड़ मां हिन छा कयो, 2-3 लकुण वीचारी बानी खे वाहे कढी। बानी खे जो हिन लकुण वहाया त बानी दाहूं कयूं, दाहूं गोड़ ते बादशाह राणी ऐं ॿिया कमरे में पहुता। शहज़ादी खां पुछण लॻा। शहज़ादी हिननि खे सॼी ॻाल्हि ॿुधाई त हे हाणे कमु हीअं थियो आहे, बानीअ जी गिफ़लत थी आहे, हाणे मां कीअं खावां? मूंखे त शक थो पए त ज़हर ॿाहिरि न हुजे। जांच कयो। बादशाह वज़ीर ॾे निहारियो। वज़ीर ॾेई ख़बर। वज़ीर चयो त साईं हाणे अॼु महल में हीअ हालत थी आहे, असांजे महल में हीअ हालत थी आहे, सुभाणे त थी सघे थो इन खां वधीक थिए, तंहिंजे करे ज़रूरी आहे त हिन जी जांच कयो। पर हाणे पहिरियों त इहो शक दूर कयूं त हिन ताम में ज़हर त मिलायल कोन्हे। बानी खे चवनि था हाणे हे ढाकू खण, हेठि लही वञ, का बि साह वारी शइ हुजे त उनखे खाराए ॾिस, का बि साह वारी शइ हुजे उनखे खाराए ॾिस, ज़हर हूंदो त मरी वेंदी। बादशाह खे बि ॻाल्हि इहा पसंदि आई त भाउ पहिरियों त शक दूर कयूं ज़हर वारो, ॿी ॻाल्हि खे पोइ था ॾिसूं। बानी ढाकू खयूं, लथी हेठि, महल में आई। चङी राति थी वई, हिनखे को बि अहिड़ी साह वारी शइ, कुतो ॿिलो हिनखे ॾिसण में न आहे। पर हाणे हुकुम हुयो सो पूरो करिणो हुअसि। नेठि हलंदी हलंदी अची मस्जिद जे दर ते बीठी। मस्जिद जे दर ते बीठी ॾिठई त मस्जिद में ॾियो पियो थो ॿरे, चोर जो अंदरि वेठो। वेझो आई, ॾिठई त हिकिड़ो मस्जिद में मुसाफ़िर वेठो। मुसाफ़िर सोचियईं त छो न ही ताम हिन मुसाफ़िर खे खारायां, खाराईंदीमांसि, हिते जो हिते ख़बर पइजी। जे हूंदुसि ज़हर ऐं हिन खाधो मरी वियो त बि का ॻाल्हि कान्हे, कंहिंखे कहिड़ी ख़बर पवंदी। न त हाणे जेकॾहिं नथी कयां त बि बादशाह नाराज़ थींदो। राणी अॻे ई ॾमरी पई आहे शहज़ादी। इहा सोच करे हे ढाकू समेत अंदरि आई। ढाकूअ जी चोर जे अॻियां रखी त मुसाफ़िर हे मानी खाई ऐं ढाकू वांदो करे, मानी खा ढाकू ॾे वांदो करे। चोर ढाकू ॾिठो, सुञातई, हिन ढाकूअ जो पुड़ लाथो। जीअं ढाकूअ जो पुड़ लाथई त हिन ॾिठो हिनारो उहो साॻियो गिरह पियो। हिन गिरह जो ॾिठो त हे मुश्कण लॻो। मुश्की ऐं हीअं मथे निहारे चई त या रब तुंहिंजो शुकुर आहे, पंहिंजूं हिकमतूं पाण थो ॾिए। ईअं चई ऐं हिन 2-3 गिरहनि में ढाकू ख़ाली करे छॾियो। ढाकू ख़ाली थियो, बानी हिन ॾे निहारे पियो। बानी ढाकू खयो, हिनखे चई त ॾे ख़बर, पेट में को सूर या को वट त कोन थो पए। चोर खिलंदी चयसि त माई हेड़ी बादशाही खाधनि मां वरी छाजा वट, छाजा सूर, अहिड़ा के 2-3 ॿिया ढाकू हुजनि त बि ॾे त मां खाई वञा। मूंखे त को पेट में खड़को बि मालूम कोन थो थिए, अलाए पेट जे कहिड़े कुंड में वियो हलियो। बानी ख़ाली ढाकू समेत वापसि अची पंहिंजी बादशाह वटि, अची बादशाह सां सॼी ॻाल्हि। वज़ीर चयो त साईं हाणे त पक थी त खाधे में ज़हर मिलियल कोन, हाणे थी इहा पक। बाक़ी रही इहा ॻाल्हि त इहो गिरह कंहिं ठाहियो, हाणे इहो पतो लहूं। पर हाणे बानी जेको थी ॿुधाए त मुसाफ़िर ढाकू जीअं खोलियो त ईअं खिलणु लॻो। साईं मूंखे शक थो पए त मता कुझु हक़ीक़त असांखे इहो मुसाफ़िर जेको मस्जिद में वेठो आहे
छो जो चए थी त ॾिसी ऐं खिलियो, मतां असांखे कुझु हक़ीक़त इहो ॿुधाए। साईं तंहिंजे करे मुंहिंजी सलाह आहे त इन खे रूबरू घुरायो, इन खां पुछा। बानी खे चवनि त वञ, इन मुसाफ़िर खे हेॾे वठी आहे जेको मस्जिद में वेठो। बानी आई मस्जिद में, हिन खे चई त तोखे बादशाह पंहिंजे महल में घुरायो, हल मूंसां गॾु। चोर दिलि में चए त भला अलाए छा थियो, अलाए छो ॻाल्हि का वधी वई, ॾिसूं ख़ैर छा थो थिए, हल कुझु बि थिए पर भला शहज़ादी खे त ॾिसंदुसि। इहो सोचे निकितो, बानीअ सां गॾु आयो महलात में, अची बादशाह खे सलाम कई। वज़ीर हिन सां ॻाल्हि करे, वज़ीर चयसि सची ॻाल्हि ॿुधाए त तोखे का ख़बर आहे, हीअ असां वटि हे मसइलो थियो आहे, बानी तुंहिंजे लाइ हीअं थी चवे, हाणे तूं असांखे ॿुधाए त छा हक़ीक़त। चोर बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, मां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि। हाणे मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां। हिन पंहिंजी मुंड खां वठी जी ॻाल्हि ॿुधाई त मां चोर हुयुसि, कीअं चोरियूं कंदो हुउसि, कीअं चोरीअ खां तौबा कयमि, कीअं मुर्शिद वटि आयुसि, कीअं मुर्शिद मूंखे हे सबक़ु ॾिनो त जेको कमु करीं त उन में क़यास कजां, कीअं अॼु तुंहिंजी चोरी करणु आयुसि, कीअं मस्जिद में आयुसि, कीअं शहज़ादी खे ॾिठुमि, कीअं पहिरियों इरादो कयुमि, वरी कीअं पोइ क़यास थियो त न भिड़ा मां हे ग़लति थो कयां, शहज़ादीअ जी उमिरि त ख़राबु थी वेंदी, कीअं वरी ताम ॾिठुमि, कीअं वरी खावां पियो, कीअं वरी शहज़ादी ते क़यास आणे हो ताम रखियुमि। मुंहिंजो किसो इहो, इन खां पोइ मां तौबा करे वञी मस्जिद में वेठुसि, उन खां पोइ वरी उहो साॻियो ताम मूं वटि आयो, उन खां पोइ तव्हां मूंखे घुरायो। असुल हक़ीक़त हीअ। हाणे मां तव्हांजे साम्हूं आहियां, सॼी मां ॻाल्हि ॿुधाई तमामु, जेकॾहिं मां गुनाहगार आहियां त तव्हांजे साम्हूं आहियां, जेका सज़ा ॾियो माफ़ु कयो त तव्हांजी। बादशाह ॿुधो, वज़ीर ॿुधो, शहज़ादी ॿुधो, बादशाह चोर खे चयो त तूं सची ॻाल्हि कई आहे, तोखे माफ़ी था ॾियनि, पर हाणे कमु हिते अहिड़ो करे आयो आहियां, सो इहा ॻाल्हि कंहिंसां ॿाहिरि न कजां, इहा ॻाल्हि कंहिंसां ॿाहिरि न कजां। चोर चयो त हाज़ुर साहिब। चोर हिन खे सलाम करे ईअं वापसि वञण ते त शहज़ादी बि इहा ॻाल्हि ॿुधी पई। शहज़ादी पीउ खे चयो त बाबा इन माण्हू खे बीहार, इन माण्हू खे बीहार, मां इन सां शादी कंदसि जंहिं मुंहिंजी ओघड़ ॾिठी आहे, चोर आहे या केरु बि आहे, पर मूंखे क़बूल आहे। मुंहिंजी ओघड़ ॾिठी अथई, वरी मूंखे ढकियो अथई, बसि मां पंहिंजो वर कंदसि त इहो कंदसि, मूंखे क़बूल। बादशाह चोर जा अखर ॿुधा, चोर जा लक्षण ॿुधई, बादशाह खे बि ॼण हिन जूं ॻाल्हियूं वणियूं, धीउ जो फ़ैसिलो जो ते बादशाह बि एतिराज़ कोन कयो। बादशाह हिनखे उन महिल हिकिड़ो शाही महल जे कमरे में नौकरनि खे चयो त हिनखे उते वञी रहायो। सुबुह जो हिनखे शाही पोशाक पाराए बादशाह जे रूबरू हाज़िर कयूं। शादीअ जी तयारी शुरू थी वई। बादशाह जी हुकुम में देरि कान थी, ॿिए ॾींहं ते हिन जी शहज़ादीअ सां शादी थी। क़िस्मत जा रंग निराला आहिनि। चोर हाणे शहज़ादो बणिजी वियो, पंहिंजी जेका अॻी ज़ाल उनखे बि पाण वटि घुराई, महल में बि रहाइसि। हाणे त कमाइण जी कंहिं शइ जी हिनखे ज़रूरत कान हुई। आख़िर 12 महीना गुज़रिया। 12 महीना जॾहिं गुज़रिया, हे वरी पंहिंजे साॻे जेको मुर्शिद जंहिंखां सबक़ु वरितो हुअईं, जंहिं हिनखे चयो त को बि कमु करीं त क़यास कजां, हे साॻे पंहिंजे मुर्शिद वटि आयो। अची हुनखे चयईं त क़िबला, जीअं तव्हां मूंखे सबक़ु ॾिनो हो मां उन ते अमल कयो आहे, सॼो ॿुधाईंसि। मां सम्झां थो तव्हां हाणे मूं मां मुतमिन हूंदव, हाणे तव्हां मूंखे पंहिंजो मुरीद कयो। बुज़ुर्ग हिन जी ॻाल्हि ॿुधी चईं, भाउ हाणे तूं मुंहिंजो पको मुरीद आहे, जेकॾहिं तो मुंहिंजे हुकुम ते दिलि सां अमल कयो
तो कयो मुंहिंजे मां जीअं तोखे चयो तो दिलि सां उन ते अमल कयो त असांजी दुआ बि तोखे ईअं सम्झ बादशाह करे छॾे, बादशाह करे छॾे। बसि हाणे वञी ख़ुशि गुज़ार। पर यादि रखजांइ कॾहिं बि इहा नसीहत विसारजांइ न। को बि कमु करी त उन में क़यास रखजांइ। इहा मुंहिंजी नसीहत थी। इहा नसीहत इन ते अमल कंदे त कॾहिं बि तकलीफ़ न खाए। फ़क़ीर खां मोकिलाए अची महल पहुतो ऐं पोइ सॼी उमिरि जे लाइ पंहिंजी इहा करे छॾे त को बि कमु कबो त उन में क़यास कबो।